अस्सलाम वालेकुम। नवाब शाह 60 मील जी लोकेशन ते आहियूं। लास्ट टाइम असां तव्हां सां नर्सरी जेका शेयर कई हुई टंडोजाम जी लोकेशन तां, त उहा नर्सरी जेका हुई केस 282 जी हुई ऐं हीअ नर्सरी आहे शुआ 92 ऐं शानदार जी। सभिनी खां आम ऐं इम्पॉर्टेंट ॻाल्हि जेका हूंदी आहे उहा क्वालिटी सीड हूंदो आहे। क्वालिटी सीड तव्हांखे मिले थो त ईअं सम्झो तव्हां 50% पैदावार जो ज़ामिन हूंदो आहे क्वालिटी सीड। ऐं ख़ुदा न ख़ास्ता त तव्हांजो जेको ख़ुदा तव्हांखे क्वालिटी सीड नथो मिले, ईअं सम्झो 50% तव्हां नुक़सानु खणी सघो था। हाणे मुंहिंजी 2-3 पोस्टूं लॻल आहिनि अॼु, उन्हनि में तव्हां ॾिसो त हिकिड़ो ज़मीनदार चए पियो त माना 2 दफ़ा असां जेको आहे माना वणनि जी पोखाई कई आहे। माना हिकिड़ो दफ़ो कईसीं उहा न थी, ॿियो दफ़ो कईसीं न थी। माना तव्हांजो टाइम, पैसो, महिनत सभु शयूं ज़ाया थी वियूं। हाणे हीअ नर्सरी लॻल आहे 16 अप्रैल 2024 जी, 26 जी, माफ़ु कजो। अॼु आहे 7 मई 2026। लास्ट टाइम बि तव्हांखे इहो असां बों जेको पियो इहो ॾेखारियोसीं, हीअ पासो नर्सरी या हू जेको असांजो जरेब लॻल आहे शुआ 92 जो, उन में छट थियल आहे ऐं हिकिड़ो ॿारी हिन जी जेका आहे थियल आहे। हाणे हीअ नर्सरी आहे तक़रीबन माना 14 ॾींहं हिकिड़ा ऐं 7 ॾींहं ॿिया, ईअं सम्झो 21-22 ॾींहंनि जी आहे, ठीकु आहे, या 20-21 ॾींहंनि जी आहे। त हाणे हीअ नर्सरी बहितरु आहे। सुभाणे हिनखे हल्को यूरिया ॾेई करे, हीअ थोरी पीली थी वई आहे, हिनखे हल्को यूरिया ॾेई करे इंशाअल्लाह ताला जेको आहे महीने जी नर्सरी जीअं असांजी थींदी 31-32 ॾींहंनि जी, या जीअं असांजी ॿनी जो पाणी वग़ैरह सही थी वेंदो, इंशाअल्लाह ताला हीअ लॻाईंदासीं। असां चाहींदा आहियूं त माना नर्सरी जेका आहे असांजी माना 25 खां 28 ॾींहं या छिके 35 ॾींहंनि वारी नर्सरी तमामु बहितरीनु हूंदी आहे। जेका नर्सरी असांजी कची हूंदी, जेतिरी नर्सरी असांजी कची हूंदी ओतिरो असांखे फ़ाइदो ॾींदी। हीअ तव्हांखे ॾेखारियूं त अलाह जो शुक्र आहे, तमामु बहितरीनु नर्सरी थी आहे। ऐं हिन में ॿिच घटि आहे, पर जेकॾहिं मिसाल पाण ओवरऑल ॾिसी वञूं, अॻिते हलूं था तव्हांखे ॾेखारियूं था हीअ ॿारियूं जेके बि लॻल आहिनि। हिन में पोखी जा तरीक़ा, नर्सरी पोखी जा बि तरीक़ा हिन जा असांजे हारी जा अलॻि अलॻि आहिनि। किन में सिर्फ़ु भाण ऐं इहे माना बों वग़ैरह साड़ियो अथसि। हाणे हीअ हलो आहे। हाणे हिन में जेको आहे नर्सरी माना बनी बि पंहिंजो वर्क ॾेखारियो आहे। हीअ नर्सरी तमामु सुठी आहे, घाटी बि आहे बनिस्बत हिननि जे। असल में छा आहे, थोरो एहतियात सां वीडियो ठाहिणी थी पए जो परियां घर आहिनि। त हिन में हिन छा कयो आहे, बोंह माना मिलायो अथसि ऐं हल्को जेको आहे भाण वग़ैरह विधो अथसि, कुझु साड़ियो वग़ैरह कोन अथसि। हुननि में जेको आहे ॿारनि में वरी भाण बों वग़ैरह साड़ियो अथसि। ओवरऑल ॾिसो हीअ ॾाढी घाटी सुठी नर्सरी थी आहे। जेकर तव्हांखे कैमरा सां सुठे नमूने सां ॾेखारियूं मां, त हिन में जेको आहे बों ऐं भाण बि आहे। तव्हां हीअ ॾिसो, इहो हिकिड़ो थोरो नंढिड़ो पीस आहे जेको थोरो तव्हांखे ॾेखारियूं था। नर्सरी तव्हांजी सुठी हूंदी, तंदुरुस्त हूंदी, तव्हां ट्रांसप्लांट कंदो, इंशाअल्लाह ताला असांजो ॿूड़ो सुठो वणंदी। इहे कुझु अहम बुनियादी शयूं हूंदियूं आहिनि जंहिं ते असांखे फोकस करिणो हूंदो आहे, जंहिं ते असांखे महिनत करणी हूंदी आहे। असां प्रैक्टिकल असां शयूं तव्हांखे इन जे करे सम्झायूं था त जेकॾहिं तव्हां इन्हनि शयुनि ते आहिस्ते आहिस्ते महिनत कंदासीं न, इंशाअल्लाह ताला पाण कामयाबु थींदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। असांजी महिनत तव्हांखे कीअं थी लॻे उन ते कमेंट ज़रूरु ॾिजो। थैंक यू सो मच।